बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां लुटको मोरी ते सिंधागढ़ ज़िले जे नामियारे सहाफ़ी साईं ज़फ़रुल्लाह लगारी साहब जी ऑफिस में मौजूदु आहियूं। साईं जिन जी वॾी महिरबानी जंहिं असांखे टाइम ॾिनो ज़फ़रुल्लाह साहब, ऐं असांजी ख़ुशनसीबी इहा बि आहे त अॼु असां वटि हिन ऑफिस में लुटको मोरी साईं लाॻापिल असांजो प्यारो दोस्त सुघड़ नामियारो सुघड़ साईं अली नवाज़ लगारी साहब को मौजूदु आहिनि। त असां अॼु गुफ़्तगू कंदासीं अली नवाज़ लगारी साहब खां ऐं खाईंसि कुझु ॿोल ॿुधंदासीं। अचो त साईं अली नवाज़ लगारी साहब होॾे हलूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं तारुफ़ नालो अली नवाज़ ज़ात लगारी, ॻोठ वेठल हाजी जीवण लगारी लॻ लुटको मोरी, ज़िलो तालको सांगड़। साईं सिर्फ़ सुघड़ सां वास्तो उस्ताद मुंहिंजो अज़ीज़ुल्लाह ख़ान लगारी जेको वीचारो वफ़ात करे वियो, ऐं उन खां मुतासिर थी करे आउं सिर्फ़ सुघड़ में आयुसि जेको हाल पहिरियां नाल असांजी सुघड़ाइप जे सिन्फ़ जे अंदरि पहिरियां आजिया हूंदी आहे, पोइ पहाका हूंदा आहिनि, पोइ ॾिठ पिरोली उजारत, इहे साईं सिंगार, इहे सिन्फ़ सुघड़ में इहे शामिलु थींदा आहिनि। सुघड़ में असांजा इहे आहिनि ऐं असां एतिरा कारीगर ऐं एतिरो कारीगर न आहियां, पर दोस्तनि सां वागिल ज़रूरु आहियां। साईं आजिया जो बेतर्ज़ आहे, भलियां ऐं भला पिरी हेॾा कुर्ब करे, सवा अवां खां सिपरी मुंहिंजी साइथ कोन सरे, सिक में हिन सरवर जी पई ॻुझी दिलि ॻरे, पिरी थी न परे सदाई हिन सूमरे खां। भले आयो भला पिरी अव्हां खे आंदो अॼु अलाह, ओसियड़ो हो अखियुनि खे पेरंद निहारियूं राह, आए अव्हां जे ईदूं थियूं थी वियूं ख़ुशियूं जाह पजाह, अॼु लही विया ग़म लिगारी जा वहम सभु विया, अव्हां आयो शहनशाह अव्हां आजिज़ अली नवाज़ चे। ऐं सिंगार अर्ज़ा अजब नैन अजीब जा कया आगे आब हयात, पाकाई पिंबड़नि जी कयो पोश मथे पिरभात, सदाई सोणे मथे पियो सिज पड़े सलवात, ॾिस कीअं कमर कुलबान थियो ताहिर तहक़ीक़ात, ऐं मुहाबे अजीब जे मिली खेवण खे ख़ैरात, तंहिं नामे संदी नात पई ठारे हियां हिदायत ली चए। चंड चोॾहीं राति जो मरकाई पंहिंजो मन, ॿुध अर्ज़ा अली शेर जा तोखे कादर ॾिना न कन, जे हिकु अखि मुंहिंजो हाकिम खणई त वेतर वञई वन, पुरज़ो न बचई पन जे ॿई खणे त ॿरी वञी।